दुनिया सजी जियां मटियारी में भी नवासाए रसूल जिगर अली बतूल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे 72 शोदा के खराज अक़ीदत पेश करण ऐं उनखे भेटा पेश करण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। मटियारी में चंड राति जेको आहे डड वॼाए मुहर्रमुल हराम जो बाक़ाइदा आगाज़ कयो वियो आहे। हिते जे जेके मातमी जुलूस आहिनि अॼु खां बरामद कया वेंदा। उन हवाले सां मजलिस अज़ाउन जो सिलसिलो भी जारी आहे। सिक्योरिटी जी ॻाल्हि कजे त SSP मटियारी पारां सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ामात कया विया आहिनि ऐं हिते जेके टाउन कमेटी मटियारी जी इंतज़ामिया तरफ़ां सफ़ाई सुथराई जो अमल भी जारी आहे। टाउन कमेटी जे चेयरमैन से सिकंदर शाह पारां सफ़ाई ऐं स्टील लाइट जो जेको सिस्टम आहे उहो भी अॼु खां जारी आहे। उन हवाले सां इहो भी आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मटियारी ऐं उनजे भरपासे वारनि इलाइक़नि में आज़ादारी मज़लूम करबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे जानिसारनि जी क़ुर्बानी के भेटा पेश करण जे हवाले सां हिते जेके अलम बरदार हज़रत गाज़ी अब्बास शहनशाह बावफ़ा हज़रत अबुल फज़ल अब्बास अलमदार जा जेके अलम पाक आहिनि उहे भी नसब करण जो सिलसिलो जारी आहे। मटियारी हाला भिटशा समेत जेके नंढा वॾा शहर आहिनि उते अलम पाक सजाए करे उन्हनि खे बुलंद करण जो सिलसिलो भी जारी आहे। जी।